आदेश कुमार ऐं संगरार शहर जी 7 सालनि जी नंढड़ी मासूम प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो वियो। कंदकोट जी हिंदू पंचायत आदेश कुमारी मासूम प्रिया कुमारी जे अगवा वाक़े ते ॾुख जो इज़हार कंदे चयो त कुझु ॾींहं अॻु राणीपुर थाणे जी हदनि मां मासूम ॿार आदेश कुमार जे अगवा वाक़े ते कंदकोट हिंदू पंचायत जे सदर सेठ नंदलाल डॉक्टर मेहरचंद इंजीनियर कुमार दिलीप ठाकुर ॾुख जो इज़हार कंदे वाक़े ते अफ़सोस कयो। सिंध जी हिंदू बिरादरी अमन पसंद आहे। असांखे तहफ़ुज़ ॾियणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे। 5 ॾींहं गुज़रण बावजूदि खैरपुर मीरठ ज़िले जी पुलिस नीगर खे अगवा कंदड़नि जो पतो लॻाए नाहे सघी। पाकिस्तान में हर रोज़ हिंदू बिरादरी जा नंढड़ा मासूम ॿारड़ा ऐं नियाणियूं अगवा पियूं थियनि। हाणे वरी ताज़ो राणेपुर मां मासूम आदेश खे अगवा कयो वियो। हुकूमत ऐं मीडिया सभु ख़ामोश आहिनि। को धणी साईं कोन्हे। सिंध जे वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह इंस्पेक्टर जनरल ऑफ पुलिस सिंध ऐं DIG सखर तोड़े SSP खैरपुर खां घुर था करियूं त फौरी तौर ते नीगर जे अगवा बाद मायूस थियल सॼे सिंध जो हिंदू बिरादरी खे इंसाफ़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।